हलंदड़ साल भारत में शेड्यूल वनडे वर्ल्ड कप लाइ क्वालिफाई न करे सघंदड़ वेस्ट इंडियन टीम भारत खे पंजे ऐं आख़िरी T20 में 8 विकेटुनि तां हाराए सीरीज़ पंहिंजे नाले करे वरिती आहे। भारत ऐं वेस्ट इंडीज़ विच में 5 T20 मैचुनि ते ॿधल सीरीज़ जे शुरूआती 2 मैचुनि में वेस्ट इंडीज़ कामयाबी माणी, जंहिंखां पोइ टीं ऐं चौथीं मैच में भारत खे फतह मिली, जॾहिं त आचर जे ॾींहुं खेॾियल फ़ैसिलाती मैच वेस्ट इंडीज़ 8 विकेटुनि तां खटे वरिती। वेस्ट इंडीज़ हथां इबरतनाक शिकस्त मिलण बैदि भारत में सोशल मीडिया ते बड़धक मची वियो आहे ऐं मदाहन तरफ़ां भारतीय टीम ऐं ख़ासि तौर ते कप्तान हार्दिक पांड्या ऐं कोच राहुल ड्रेविड खे तनक़ीद जो निशानो बणायो पियो वञे। शौक़ीननि जो चवणु आहे त जेतोणीकि टीम में रोहित शर्मा ऐं विराट कोहली न हुआ, पर भारत जे नौजवान टीम मां अहिड़े कारकर्दगीअ जी उमेद बि न हुई। वाज़ेह रहे त वेस्ट इंडियन हिन वक़्तु पंहिंजी ख़राब तरीन दौर मां गुज़री रही आहे। गुज़िरियल साल 3 T20 आलमी कप खां पोइ हू हलंदड़ साल भारत में शेड्यूल वनडे वर्ल्ड कप लाइ बि क्वालिफाई न करे सघी आहे। शौक़ीननि वेस्ट इंडीज़ हथां भारत जी शिकस्त जो ज़िम्मेवार कप्तान हार्दिक पांड्या खे करार ॾिनो आहे। हिकु वाहिपेदार लिखियो त ॿार राहुल ड्रेविड ते वेस्ट इंडीज़ में भारतीय टीम में हद खां वधीक तजुर्बा करण ते तनक़ीद कंदा, पर रुॻो सचा क्रिकेट परिस्तार ई इन हक़ीक़त खे सम्झंदा त हार्दिक पांड्या भारतीय टीम जूं वाॻूं संभालण जे लाइक़ न आहे। कई वाहिपेदारनि हार्दिक पांड्या खे संदसि ॾिनल बयान ते बि तनक़ीद जो निशानो बणाए रहिया आहिनि, जंहिंमें हुन भारतीय रांदीगरनि बाबति चयो हो त असां वधीक 2 टीमूं चूंडे सघूं था ऐं समूरी दुनिया में थींदड़ टूर्नामेंट खटे सघूं था। हिकु वाहिपेदार लिखियो त जॾहिं खां राहुल ड्रेविड भारत जो कोच बणियो आहे, भारत ऑस्ट्रेलिया खां वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप जो फाइनल हारायो, T20 वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में इंग्लैंड हथां बदतरीन शिकस्त जो मुंहुं ॾिठो, एशिया कप में नाकामी मिली, बांग्लादेश बि वनडे सीरीज़ खटे वियो, ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ पंहिंजे ई मुल्क में वनडे सीरीज़ तां हथ धोइणा पिया ऐं पहिरियों भेरो श्रीलंका ख़िलाफ़ T20 सीरीज़ हाराइण बैदि हाणे वेस्ट इंडीज़ जहिड़ी कमज़ोर टीम खां बि न खटे सघियो। सुपर किंग नाले सारिफ लिखियो त जन माण्हुनि जो ख़्यालु हो त भारत हार्दिक पांड्या जी क़यादत में वर्ल्ड कप खटींदो ऐं उहो हमरा वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ सीरीज़ हाराए रहियो आहे। बहरहाल हाणे भारतीय टीम जे मदाहन जूं नज़रूं एशिया कप ऐं आलमी कप ते खुतल आहिनि ऐं खेनि उमेद आहे त टीम में सीनियर रांदीगरनि जी वापसी थींदी ऐं भारतीय टीम ॿिन्ही मेगा इवेंटनि में टॉप क्लास क्रिकेट खेॾंदी ऐं संदनि उमेदुनि ते पूरी लहंदी।